अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हितां खणी हुत जिन रखियो से रसियूं, साजन सूंह सुरत विखाई वेझो घणो। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम, शाल क़बूल पवे। 27 जुलाई 2025 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियारी न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मसरूं माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तबीरनि सां लही सघनि। कुझु वक़्त खां पाण ॾिसूं पिया त हीउ मुआशिरो अलाए कहिड़े पासे वञी रहियो आहे। हर रोज़ थींदड़ क़तल वारनि वाक़िअनि केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। पुरस्कार नमूने माण्हुनि जे मारिजण जूं कहाणियूं हुजनि या वरी क़बीलाई तकरारनि सबबु थींदड़ क़तल जा वाक़िआ हुजनि। सिंध खे नफ़रत जी उन बाहि तरफ़ उछलायो वियो आहे जो माण्हू पंहिंजनि झेड़नि झटनि में पूरा हुजनि ऐं सिंध जे हक़नि जी ॻाल्हि केर बि न करे। शायदि इहो ई सबबु आहे जो ॾींहों ॾींहुं क़तल जा वाक़िआ वधंदा वञनि था। जेकॾहिं अख़बारनि ते नज़र टोड़ायूं था त रोज़ को न को वाक़िओ मिले थो ऐं उहो ॼण त रूह खे रतो छाण करे वञे थो। हर रोज़ हर शहर में थींदड़ क़तल जा वाक़िआ, ख़ासि करे सिंध जे उत्तर वारनि इलाइक़नि में क़तल जा वाक़िआ ॾिसी ॾंदे आङिरियूं अची वञनि थियूं। निढी निढी ॻाल्हि ते थींदड़ वॾा क़तल आख़िर रखजनि त किथे रखजनि। ॿियो वरी हीउ सॼो समाज ॼण त औरत दुश्मन थींदो पियो वञे। अॻाटे ज़माने में औरतुनि जा जॾहिं क़तल थींदा हुआ त उन कुदे अमल खे तालीम जी खोट ऐं जहाल जो कारण सम्झो वेंदो हो। पर हाणे हिन जदीद 21वीं सदी वारे तालीम याफ़्ता दौर में बि ख़ासि करे असांजे मुल्क अंदरि औरतुनि जे क़तल जा वाक़िआ रोज़ जे बुनियाद ते किथां न किथां रिपोर्ट थियनि था त ॾंदे आङिरियूं अची वञनि थियूं। असां त ज़ाती तौर ते जानवरनि ते तशदुद ॾिसी न आहियूं सघंदा। कंहिं ॿार ते चमाट हणण जो मंज़र बि तकलीफ़ ॾींदड़ हुजे थो। कंहिं बि माण्हू खे हथ सां मारे छॾण वारे अमल खे कीअं ॾिसी ऐं बर्दाश्त करे सघिबो। असांजे समाज अंदरि औरत जी ज़िंदगी त हूअं ई ग़ुलामी वारी रही आहे। जेतिरो ज़ुल्म असांजे समाज में औरतुनि मथां थिए थो ओतिरो त कंहिं मथां बि न थींदो हूंदो। ग़ैर तालीम याफ़्ता माण्हू औरत खे क़तल करे त उनजी जहालत खे ॾोह ॾिजे, पर जेकॾहिं पढ़ियल लिखियल तालीम याफ़्ता वॾनि वॾनि शहरनि ऐं पोश इलाइक़नि में रहंदड़ वाइट कॉलर माण्हू बि औरतुनि खे क़तल कनि त उन अमल खे कहिड़ो नालो ॾिजे। असल में माण्हू जी सोच तालीम सां गॾु ख़ानदानी माहौल ऐं तरबियत सां बि लाॻापियल हूंदी आहे। इहो तासर बि हूंदो आहे त तरक़ी पसंदि रोशन ख़्याल ख़ानदान ऐं समाजनि में औरतुनि खे जीअण जा सभु बुनियादी हक़ मिलंदा आहिनि, जॾहिं त आम तौर ते पधरी समाज में औरतुनि जूं ज़िंदगियूं दोज़ख़नी मां हूंदियूं आहिनि। असांजो समाज बि पोइ उहो ॻोठाणो हुजे या शाइरी सो हक़ीक़त में औरतुनि जे लाइक़ु नाहे। क़बीलाई इलाइक़नि जे माहौल जी त ॻाल्हि ई नथा करियूं। सो औरतुनि जे हवाले सां असांजे समाज खे तमामु घणो बहितर ऐं मुहज़ब थियणो पवंदो। बावजूदि हुनजे त असांजो मुल्क इस्लामी आहे ऐं मज़हब में औरत खे इज़त जो मक़ाम ॾिनल आहे। पर पोइ बि जेकॾहिं औरत खे इज़त जो मक़ाम न मिले ऐं औरत खे ईअं ई बेदर्दी सां क़तल कयो वञे त पोइ भला माण्हू हिन समाज ते कहिड़ो ॾोरापो ॾिए। कंहिं बि हुकूमत जी अवलेन ज़िम्मेवारी माण्हू जे जान माल ऐं इज़त जी हिफ़ाज़त करणु हूंदो आहे। सा हिते हुकूमत ऐं अदालत खे हिकु तजवीज़ ॾिजे थी त जिते बि कंहिं औरत जो क़तल थिए त हुकूमत ऐं अदालत पाण मुरादो नोटिस वठंदे औरत जे क़तल जो मुक़दमो क़ाइमु करे ऐं पोइ उन सॼे केस जी पोइवारी करे औरतुनि जे क़ातिलनि खे सख़्तु सज़ा ॾियारण जो कमु करे, छाकाणि त आम माण्हू क़ातिलनि जे मुंहुं मुक़ाबिल थियण खां डिॼंदो आहे। ॿियो त असां वटि पुलिस ऐं मक़ामी इंतिज़ामिया जो बि को आसिरो न आहे हूंदो। तंहिं करे मुतासिर धुर FIR दाख़िल करण जी हिमत बि नाहे सारींदी। किथे बि क़ातिलनि जो
मथनि दॿाउ हूंदो आहे, जंहिंजो मिसाल ताज़ो बलूचिस्तान में क़त्ल थियल बानो जी अमर जो बयानु आहे, जंहिंमें हुन चयो आहे त मुंहिंजी धीउ जे गिरफ़्तार थियल कातिलनि खे आज़ादु कयो वञे। उन बाबति आम ख़्यालु इहो आहे त खांइस बंदूक जे ज़ोर ते उहो सभु चवरायो वियो आहे। सो इहा हक़ीक़त जिथे किथे लागू आहे। उन लाइ पाण हिते इहा तजवीज़ रखूं था त असांजे मुल्क अंदरि जिते बि का औरत क़त्ल थिए त उनजो केस दाख़िल करणु हुकूमत पंहिंजी अवलीन ऐं फौरी ज़िम्मेवारी सम्झे। पर जेकॾहिं हुकूमत इहो सोचे वेही रहंदी त मक़तूल औरत जा माइट थाणनि ते फ़रियाद दाख़िल कंदा त माफ़ कजो, अव्हां जो FIR वारो निज़ाम ई कातिलनि जो वधीक सहकारी लॻंदो आहे। FIR दाख़िल करण वारे फ़रियादी खे जहिड़ो सतायो वेंदो आहे, परेशान कयो वेंदो आहे, अहिड़ो त कातिलनि खे बि तंग नाहे कयो वेंदो। तंहिं करे आवाम जो FIR दाख़िल कराइण ताईं अरवाह खॼी वियो आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध में सिंधी नियाणियुनि जी ज़बरदस्ती मज़हब मटाइण जो अमल ग़ैर इंसानी अमल आहे, पर पोइ बि छा कजे, उहो अमल जारी आहे ऐं मुसलसिल वधंदो पियो वञे। इन हवाले सां वरड सिंधी कांग्रेस पंहिंजी रिपोर्ट में लिखियो आहे, साल 2016 में सिंधी असेंबली में ज़बरदस्ती मज़हब जी तब्दीली ख़िलाफ़ कानून आणण लाइ हिकु बिल पेश कयो वियो, जंहिं मूजिबि 18 सालनि खां घटि उमिरि वारे माण्हू जे मज़हब जी तब्दीली ते पाबंदी हूंदी ऐं जेको 18 सालनि खां वधीक उमिरि जो माण्हू हूंदो, उहो जेकॾहिं पंहिंजो मज़हब तब्दील करणु चाहे त उनखे 21 ॾींहं गौर वीचार करण लाइ ॾिना वेंदा। हीउ बिल असेंबली मां पास थी कानून कोन बणिजी सघियो, जंहिंजा कारण रियासत तरफ़ां मज़हबी ख़्याल खे हथी ॾियारे सघारो करणी आहे। हिन ख़िते में सिंध मज़हबी रवादारी ऐं भाईचारे जो सबूत रही आहे, पर अफ़सोस सां सिंध अंदरि रियासती हुक्मरान तरफ़ां मज़हबी इंतिहा पसंदी खे मज़बूत करे मज़हबी माण खे हथी ॾिनी वई आहे त जीअं हूअ सिंध में नंढी उमिरि जे नियाणियुनि खे ख़ौफ़ज़दा करे ऐं ॾाढ जे ज़ोर ते उनजो मज़हब तब्दील कनि। अहिड़े अमल खे असां उन्हनि धुरियुनि पारां सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी, नफ़रत, ॾाढ, जबर ऐं मुलायत खे हथी ॾियारणु सम्झूं था, जेको अमल सिंध जी रवादारी ऐं सुञाणप खे ख़तमु करण लाइ कयो वञे थो। ॾिठो वञे त सिंध में सिंध चाइल्ड मैरिज एक्ट 2010 पिणु क़ानूनी शक्ल में मौजूदु आहे, पर सरकार उन ते अमली न कराए सघी आहे। हिन कानून मूजिबि सिंध में 18 सालनि खां घटि उमिरि जे शादियुनि ते पाबंदी आहे। जेको अहिड़ो अमल कंदो उनखे 3 साल जेल जी सज़ा ऐं 2 लख रुपया जुर्मानो अदा करणो पवंदो। पर सिंध में जेके केस साम्हूं अचनि था उन्हनि में नंढी उमिरि जे हिंदू नियाणियुनि खे ॾाढ जे ज़ोर ते मज़हब तब्दील करायो वञे थो, जंहिंमें सरकारी ताक़त जी शमूलियत समेत मियां मिठू पीर उमिरि सरहंदी समेत केतिरा ई माण्हू शामिल आहिनि। साल 2021 में ज़बरदस्ती मज़हब जी तब्दीली जा 60 केस रिपोर्ट थिया, जिन में 70% केसनि में मज़हब तब्दील कंदड़ छोकिरियुनि जी उमिरि 18 सालनि खां घटि हुई, जंहिंमां पतो पवे थो त सिंध अंदरि मज़हबी तब्दीली जो अमल ॾाढ ऐं ब्लैक मेलिंग ज़रिए कयो वञे थो। डॉक्टर शाहनवाज़ जे पुलिस ज़रिए क़त्ल मां इहो साबित थिए थो त सिंध अंदरि रियासती हुक्मरान ख़ुदि मज़हबी इंतिहा पसंदी खे ज़ोर वठाइणु चाहिनि था ऐं हू चाहिनि था त सिंध जी रवादारी खे ख़तमु करे सिंध अंदरि बि मज़हब जे नाले ते नफ़रत ऐं क़त्ल आम खे आम कयो वञे। वरड सिंधी कांग्रेस अहिड़े अमलनि जी हमेशह मुखालफ़त कई आहे ऐं असांजो अज़म आहे त असीं सिंधी मज़हबी रवादारी ऐं भाईचारो रखंदड़ आहियूं, जंहिं मक़सद लाइ हर मुहाल ते जदोजहद करणु असांजे अज़म में शामिलु आहे। हिन सूरतहाल खे सिंधी माण्हू सम्झनि था ऐं असां सम्झूं था हूअ अहिड़ी सिंध कॾहिं बि ॾिसणु नथा चाहिनि जिथे अमन ऐं रवादारी बजाए मज़हबी इंतिहा पसंदी ऐं ज़बरदस्ती मज़हब तब्दीली जा अमल थींदा हुजनि। वरड सिंधी कांग्रेस सिंध अंदरि अहिड़े ग़ैर इंसानी अमलनि ख़िलाफ़ आलमी इंसानी हक़नि जे इदारनि खे पिणु अपील थी करे त उहे सिंध अंदरि सरकार जे आशीर्वाद हेठि थींदड़ अहिड़नि अमलनि ख़िलाफ़ आवाज़ बणिजी हिन ॾाढ ऐं जबर खे बंदि कराइण में मदद कनि। वारदात जे उनवान हेठि अयाज़ लतीफ़ पलीजो वारनि जे पेज ते हिकु लिखणी
नज़रनि मां गुज़री जेका पिण अव्हांजे समातनि जी नज़र कजे थी। हिक पालारीअ जे अबनि ॾारनि जे ज़माने खां मिल्कियत 73 एकड़ ज़मीन ते ज़ोरी कब्ज़ो करे ओमनी ग्रुप वारनि नूरियाबाद पावर प्लांट ठाहियो। वरी सिंध हुकूमत सां पार्टनरशिप जो मुआइदो कयो वियो, जंहिंमें 49% सिंध हुकूमत जो ऐं 51% ओमनी ग्रुप जो। पोइ सॼे मनसूबे जो सिंध बैंक खां कर्ज़ खंयो वियो। वरी शानदार तजवीज़ूं ॾींदड़ बाकमाल माण्हुनि जे मशवरनि सां नवाज़ शरीफ़ ख़िलाफ़ मुज़ाहिरा करे ऐं धरना हणी ब्लैक मेलिंग वसीले ज़ोरी बिना सिक्योरिटी डिपॉज़िट जे पैसनि जी गैस जो हैवी कनेक्शन वरितो वियो ऐं अॿोझ सिंधियुनि खे तासर ॾिनो वियो त अव्हां जी बिजली ऐं गैस लाइ जंग पिया विढ़ूं। पोइ सिंध हुकूमत जे ख़र्च ते उनजो बिलावल साहिब ऐं वॾे वज़ीर इफ़्तिताह कयो ऐं हस्बे दस्तूर अॻे ख़रीद थियल मीडिया खे वधीक माठ कराइण लाइ सभिनी अख़बारनि में PP ऐं सिंध हुकूमत जा ज़रदारी साहिब जे फ़ोटूं वारा किरोड़े रुपयनि जा तारीफ़ी इश्तिहार छपाया विया, जंहिंजो ख़र्च सिंध हुकूमत सिंध जे अवाम जे पैसनि मां भरियो। पोइ वरी इफ़्तिताह जे मौक़े ते मरकज़ी हुकूमत खे बदनाम कयो वियो त असीं पंहिंजी बिजली पाण ठाहे रहिया आहियूं। पोइ उन बिजली लाइ ट्रांसमिशन लाइन सिंध हुकूमत जे ख़र्च ते लॻाई वई। पोइ कमाल कारीगरी सां उहा बिजली बेरिया टाउन खे खपाई वई। यादि रहे त बेरिया टाउन में बि ज़रदारी साहिब जो मुख्य हिसो आहे। वरी मशहूरी कई वई त PP सरकार सिंध जी ग़रीब आवाम लाइ बिजली जो प्लांट लॻायो आहे। पोइ उन प्लांट जी आमदनी मां पंहिंजी मर्ज़ी जा ख़र्च कढे कुल नफ़ो फ़क़्ति 5-10 रुपया ॾेखारियो वेंदो। सिंध हुकूमत खे उहो हिसो पती बि कोन मिलंदो, छो जो जॾहिं सिंध बि धणियुनि जी, सिंध हुकूमत बि धणियुनि जी, वरी पावर प्लांट बि धणियुनि जो, त उन्हनि खां हिसो पती केरु घुरंदो। धणियुनि जो 1 रुपयो बि कोन लॻो, बाक़ी सभु नफ़ो धणियुनि जो। हाण पाण सभु अचूं त टोपी अजरक पाए हो जमालो ऐं बजां तीर बजां ॻाए धमालूं हणूं। सिंधी ॿोली कलंदर शहबाज़ ऐं मोहन जे दड़े बाबति बयान कढूं ऐं सक़ाफ़ती रक़्स करियूं। यादि रहे त इफ़्तिताह जे मौक़े ते बि सभु नची रहिया हुआ। हिकिड़ो पालारी दाहूं करे रहियो हो, जंहिंखे सिक्योरिटी वारनि धिका ॾेई ॿाहिरि कढे छॾियो। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। ऐं हाणे प्रोग्राम में अजरक वारे नंबर प्लेट वारे मामले ते गफ़ूर मेमण जो तजियो अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। डिक्टेटर ऐं करप्ट या फाशी हुकूमतनि जो आख़िरी सहारो या मज़हब हूंदो आहे या क़ौम परस्ती। हर माण्हू खे ख़बर आहे त सिंध हुकूमत सिंध खे जहनम बणाइण में का बि कसर नाहे छॾी। सिंध में आवाम खे फ़क़ीर बणाए उन्हनि खे पिनण जे पुठियां लॻायो वियो आहे। को बि तरक़ियाती कमु नथो थिए। ट्रैफ़िक, ट्रांसपोर्ट, तालीम, इस्पतालूं, इरीगेशन, रेवेन्यू, पुलिस, का बि जॻह हाणे बची नाहे जिते करप्शन न हुजे। इहा ॻाल्हि सभु ॼाणनि था त सिंध तबाह ऐं बर्बाद करण में पीपल्स पार्टी अॻिते आहे। हर तरफ़ किराए में नाइंसाफ़ी नज़र ईंदी। किथे बि आवाम लाइ का बि सहूलियत न आहे। उते अॼुकल्ह पीपल्स पार्टी पंहिंजी किरंदड़ साह खे बचाइण लाइ क़ौम परस्ती जे नारे खे इस्तेमालु करे रही आहे। हिकु दफ़ो वरी सिंधी माण्हुनि खे जज़्बाती बणाए उन्हनि खे उर्दू ॻाल्हाईंदड़नि सां विढ़ाइण जो तयारियूं करे रही आहे, या घटि में घटि मुअल MQM में वरी साह विझी रही आहे। असांखे ख़बर आहे त उहा रांदि रस्म कंहिंजी ठाहियलु आहे, पर उहा टेक्निक कमु अची वई आहे। सिंध हुकूमत इहो फ़ैसिलो कयो त गाॾियुनि जी नंबर प्लेट बदिलाई वञे। ॿी प्लेट में अजरक जी डिज़ाइन मुतारिफ़ कराई वई। उहा नंबर प्लेट 3 सालनि खां सिंध हुकूमत नयूं गाॾियूं ख़रीद कंदड़नि खे ॾेई रही आहे। को बि एतिराज़ु कंहिंखे कोन हो। नई कराची में इहा ॻाल्हि ॿुधण में आई त को माण्हुनि खे एतिराज़ु आहे। मसइलो उतां शुरू थियो जॾहिं सिंध हुकूमत इहो ऐलान कयो त हर गाॾी ते नंबर प्लेट अजरक वारी लॻाई वञे, यानी पुराणियुनि गाॾियुनि ते बि नंबर प्लेट बदिलाए अजरक वारी वरिती वञे। उन लाइ 2000 रुपया फ़ीस ॾिनी वञे। एसि ताईं बि को मसइलो न हो, पर वरी इहो ऐलान कयो वियो त 14 जुलाई खां पोइ जंहिं बि गाॾी ते नंबर प्लेट अजरक वारी न हूंदी उनजो चालान कयो वेंदो ऐं ख़ासि तौरु मोटर साइकिलनि वारनि जी शामत अची वई। चवंदा आहिनि ॾुबरे ढोर ते मच्छर बि घणा।
सो जेको मोटरसाइकिल वारो नज़र अचे उनजो चालान। ख़ैर वरी इहो बि ॾिठो वियो त कराची में नंबर प्लेट हिक ई जॻह तां इशू थिए थी, उते तव्हां फीस जमा करायो। ख़ैर असां उते वञी ॾिठो त क़तार तमामु वॾी हुई, अफ़रा तफ़री बि ॾाढी हुई, पुलिस बि परेशान हुई, माण्हुनि सां कुते वारी कार हुई। हाणे छा कजे? को एजेंट ॻोल्हिजे। एजेंट चयो त 6000 वठंदुसि, फारम जमा कराए ॾींदुसि। फीस 2000 आहे, पर 4000 हिन रश ऐं क़तार खां बचण जा आहिनि। ख़ैर उन एजेंट जी मदद वरिती वई। फारम जमा थी वियो। 3 महीननि खां पोइ नंबर प्लेट खणणु वियासीं त चयाऊं पुराणी नंबर प्लेट जमा कराइणी पवंदी ऐं गाॾी जे असली मालिक खे नंबर प्लेट मिलंदी, उनखे क़तार में बीहणो पवंदो। ख़ैर 4 कलाक क़तार में बीहण खां पोइ ॿुधायऊं त तव्हांजी नंबर प्लेट अञा न आई आहे। हाणे छा कजे? अफ़रा तफ़री एतिरी जो केरु कंहिंजी ॿुधण वारो न हुजे। मथां वरी 14 जुलाई खां पोइ चालान जो ख़तरो। ख़ैर हुकूमत खे माण्हुनि जी घोड़ा खां पोइ 14 अगस्त ताईं तारीख़ वधाइणी पइजी वई। मसइलो इहो आहे त हुकूमत खे अजरक वारी प्लेट बदिलाइणी हुई त उहो आवाम जो मसइलो न आहे। हुकूमत आवाम खे कीअं लुटे फुरे, उन लाइ उहे सस्ता तरीक़ा आहिनि। ग़रीब आवाम मां किरोड़े रुपया कीअं कढिजनि। जेकॾहिं तव्हांखे ट्रैफ़िक जे मसइले खे सुधारणो आहे त पोइ तव्हां नंबर प्लेट आवाम खे मुफ़्त में बदिलाए ॾियो। उन लाइ हर ज़िले में सेंटर लॻारायो या वरी पुराणियूं नंबर प्लेटूं न रहण ॾियो, नयूं अजरक वारियूं ॾियो। आख़िर आवाम कहिड़ो ॾोह कयो? पेट्रोल 15 रुपया सस्तो करण जो वारो आयो त वज़ीर अज़म चवे थो त पेट्रोल सस्तो कोन था करियूं, उन्हनि पैसनि मां बलूचिस्तान में डैम था ठाहियूं। महांगो करण जो वारो अचे थो त देर ई कोन था कनि। सभिनी खे ख़बर आहे त हिन मुल्क में रहण वारे खे रियासती जबर खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे। अमीर लाइ को बि कानून नाहे, ग़रीब लाइ हर ज़ुल्म मुल्क जी बहितरी जे नाले ते थिए थो। सिंध जे गवर्नर पहिरीं चयो त बाबा नंबर प्लेट अजरक जी ॾियणु चाहियो था त उहा मुफ़्त में ॾियो, असां ख़ुशी सां लॻाईंदासीं। हू बि सिंध जी रिवायत आहे त अजरक महिमान खे मुफ़्त में पाराइबी आहे। या वरी हर ज़िले में मर्कज़ खोलियो, माण्हुनि खे तंग न करियो। भले गवर्नर सां इख़्तिलाफ़ हुजनि, पर हिते हुन जी ॻाल्हि सही आहे। MQM वारा भले खूनख्वार एजेंसियुनि जा छाड़ता हुजनि, पर उते उनजी ॻाल्हि सही हुई त हीअ साज़िश थी रही आहे। सिंधी कल्चर जे ख़िलाफ़ माण्हू खे इज़ाईंदो त उहे तव्हांजे कल्चर जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाईंदा। असां ख़ुदि अहिड़े तजुर्बे मां गुज़रियासीं जो असां बि इहो सुवाल कयो त भला ही कहिड़ो तरीक़ो आहे नंबर प्लेट बदिलाइण जो। तव्हां थोरो सोचो, सिंध में केतिरियूं गाॾियूं, मोटरसाइकिल ऐं रक्शा हूंदा? लखें। बिल्कुलु। पोइ हर माण्हू नंबर प्लेट लाइ हुकूमत खे फ़ीस ॾींदो त केतिरा पैसा हुकूमत खे मिलंदा? छा उन्हनि मां को रोड ठहंदो? उन्हनि मां का ट्रैफ़िक में बहितरी ईंदी? कराची जी सूरतहाल ॾिसी चई सघिजे थो त ईंदड़ 5 सालनि खां पोइ घर खां ॿाहिरि न निकिरण जो ऐलान कयो वेंदो। कराची जा रोड जाम हूंदा, 10 मिंट जे सफ़र लाइ 6 कलाक लॻंदा। मथां फुरूं हूंदियूं। तव्हां छा कयो आहे? कराची में रोज़ लखे माण्हू नवां अचनि था, जेके MQM वारनि इलाइक़नि में न पर सिंधी इलाइक़नि में वसनि था। उन्हनि में पठान, अफ़गानी, बलोच, सिरैकी ऐं सिंधी आहिनि। पोइ किरायम जी सूरतहाल छा आहे, इहो अञा अलॻि मौज़ू आहे। सिंध हुकूमत हथ वठी सिंधी सक़ाफ़त ते छेड़ पई कराए, हथ वठी सिंधी माण्हुनि खे उर्दू वारनि सां वेढ़ाइणु चाहे थी। असांजा सिंधी भाइर साफ़ी इन मसइले सुलझाइण बदिरां वरी उहा बाहि भड़काइनि पिया त MQM या जमायत इस्लामी वारा सिंध जी सक़ाफ़त जे ख़िलाफ़ आहिनि। भले हुजनि, असां उन्हनि खे कुझु बि करे बीहूं, पर हू सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ रहंदा। उन जो सबबु सिर्फ़ु MQM न आहे, बल्कि सिंध हुकूमत जूं पॉलिसियूं बि आहिनि। ख़ाली जज़्बाती नारा। इहा बि ॻाल्हि सही आहे त नंबर प्लेट रुॻो कराची में चेक थिए थी। छो? चवंदा आहिनि लठ खणिजे भाउ जे पारां, पर हक़ जी ॻाल्हि दुश्मन जी बि मञिजे। असां हरू भरू सिंध हुकूमत पारां MQM सां छो विढ़ूं? जा हुकूमत सिंधी माण्हुनि खे सिर्फ़ु पैनो फ़क़ीर ठाहियो आहे, माफ़ियाज़ जे हवाले कयो आहे, उन जे नाजाइज़ कमाई जे हक़ में छो क़ौम परस्ती जो सुवाल उथारियूं? सिंध हुकूमत खे फ़ौरन ऐलान करणु घुरिजे त नंबर प्लेट अजरक वारी मुफ़्त में ॾिनी वेंदी। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं गफ़ूर मेमण जो तजियो। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
बीमार समाज जो भयानक रूप जे उनवान हेठ नहमत खोड़े लिखियो। जामी चांडियो साहिब पंहिंजी फैमिली ऐं दोस्तनि सां गॾु थर जे दौरे ते निकितल आहे। सुबुह हुन तस्वीरूं शेयर कयूं त सफ़ेद कलर जी वीगो गाॾी बीठल हुई। कंहिं हमराह तबसरो कंदे चयो त साईं गाॾी भली वरिती अथो। वरी कंहिं चयो त पीपी सां दोस्ती जो नतीजो। वरी कंहिं चयो त साईं नेठि वीगो बि वठी विया। अॻ में त कल्टस कार में हलंदा हुआ वग़ैरह वग़ैरह। आख़िरकार जामी खे वज़ाहत करणी पई त कुझु अक़ल करियो बाबा, महिमाननि जी गाॾी आहे त हीअ आहे असांजे पसमानदा ग़ुलाम ऐं बेहूदा समाज जो भयानक रूप ऐं रवैयो जो हिकु तरफ़ वतन लुटिजी रहियो आहे। सिंध जे समुंड मां हर रोज़ किरोड़े अरबनि जी मच्छी मरे थी। मारण वारा धारिया। सिंध जे तक़रीबन हर ज़िले मां हर रोज़ अरबें रुपयनि जो तेल, गैस ऐं कोयलो निकिरे थो। कढण वारा धारिया। सिंध मां हर रोज़ अरबनि जी रिश्वत ऐं कमीशन उगाड़ी वञे थी। वठण वारा पंहिंजा ऐं परावा, वॾेरा ऐं भोतार ऐं उन्हनि जा वाठा। के माण्हू हिकु ॾींहुं सिंध में आया ऐं ॿिए ॾींहुं किरोड़पति थी विया। मिड़ई ख़ैरु आहे। रुॻो दरिया जे पेट मां हर रोज़ किरोड़नि जी वारी कढे खपाई वञे थी। सिंध जो क़ीमती पथर लुटिजी रहियो आहे। सिंध मां रोज़ किरोड़नि जी रेती बजरी नाजाइज़ कढी खपाई वञे थी। उन जो बि मिड़ई ख़ैरु आहे। सिंध जा खरबनि जा ॿेला वढिजी विया ऐं उन मां माण्हुनि वॾियूं वॾियूं मिल्कियतूं ठाहियूं। का ॻाल्हि नाहे। नौकिरियुनि जी नीलामी बाज़ार खुलियल आहे। हिकु हिकु नौकिरी 75 लखनि किरोड़नि में वञे थी। MS, VC, DC, SSP, टाउन ऑफिसर, कमिश्नर ऐं सेक्रेटरी 10-10 किरोड़ ॾेई पोस्टिंग वठनि था ऐं पोइ डबल पैसा कढनि था। उनजो सभु ख़ैरु आहे। ॿियो त ठहियो, पर सिंध में मनशात, चरस, आफ़ीम, आइस, मैनपुड़ी, गुडको ऐं माओ खपाइण वारा बि अरबपति थी विया आहिनि ऐं उन्हनि वटि 10-10 वीगो पिराडो गाॾियूं बीठल आहिनि। उन्हनि जो बि ख़ैरु आहे। सिंध जी 34 खरबनि जी बजट मां घटि में घटि बि 17 खरब रुपया रुॻो 4 माण्हू गड़काए वञनि था। का ॻाल्हि नाहे। असांजी खरबें रुपयनि जी ज़मीन ते कब्ज़ा थी रहिया आहिनि ऐं उहे कारनामा करण वारा बि धारिया। उहा बि का ॻाल्हि नाहे। पर जेकॾहिं क़ौम जेका पढ़े लिखे का चङी गाॾी वरिती या चङो घर ठारायो त माण्हू अंदरां ॿाहिरां सड़ी वञनि था। हिकु तरफ़ ई माण्हू क़ौम ऐं समाज जी तरक़ी चाहिनि था त ॿिए तरफ़ का सियासी समाजी कारकुन, अॻवान या अहले दानिश खे ख़ुशि ॾिसी नथा सघनि। हिकु वीगो या रीवो गाॾी घणे जी हूंदी? वधि में वधि किरोड़ 1.5 किरोड़। छा अॼु जे दौर में उहे पैसा कमाइण ॾुखिया आहिनि? नामुमकिन आहिनि। मूं जामी जूं तस्वीरूं ॾिठियूं त मूंखे रुॻो इन ॻाल्हि ते ख़ुशी थी त सुठो थियो थर घुमण वञनि था। असांखे हर हाल में थर, काछे, कोहिस्तान, नारे ऐं अछड़े खे प्रमोट करणु घुरिजे। पोइ गाॾी ॾांहुं ध्यानु छिकायो वियो त ख़ुशी थी त फैमिली सां गॾु मज़बूत गाॾी में वञनि था। वरी जामी जी मुख़्तसर वज़ाहत पढ़ी त ॾुख थियो। जामी हिकु कमेंट में चयो, कुझु अक़ल करियो बाबा, महिमाननि जी गाॾी आहे। बहरहाल आऊं जॾहिं बि कामरेड बख़्शल जहिड़े माण्हू खे मोटर साइकिल ते ॾिसंदो आहियां ऐं साईं असलम खैरपुरी ऐं ॾाढा क़ादिर जहिड़नि माण्हुनि खे लोकल बसनि ऐं सुज़ुकियुनि में सफ़र कंदे ॾिसंदो आहियां त तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। ॾुख थींदो आहे। सोचींदो आहियां क़ौम जा सूंहां सोचींदड़ दिमाग़ ऐं लोचींदड़ किरदार बुनियादी ऐं ज़रूरी सहूलियतुनि खां बि महरूम हूंदा त पोइ हीउ मुआशिरो कीअं अॻिते वधी सघंदो। मां पंहिंजी हिन पोस्ट ज़रिए देशवासियुनि खे पुरज़ोर अपील करियां थो त तव्हांजे भरपासे को सोचींदड़ ऐं लोचींदड़ नंढो वॾो लीडर, सूंहो सियासी समाजी कारकुन, कोई वतन दोस्त मर्द या औरत मौजूदु आहिनि त ख़ुदारा उनजी भरपूर मदद करियो। मदद नथा करे सघो त घटि में घटि उन्हनि लाइ नैब ऐं एंटी करप्शन जा अहलकार न बणिजो जो उहे पंहिंजो कमु करण बदिरां तव्हांखे वेठा वज़ाहतूं ॾियनि। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे साफ़ी नहमत खोड़े जो तजियो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां आऊं अव्हां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अमीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध वेब TV तां अव्हां जी ख़िदमत में उहे रिपोर्टूं ऐं प्रोग्राम खणी ईंदा आहियूं जेके सचाई जो सॾु हूंदियूं आहिनि। असांजो हीउ सफ़र कीअं रहियो आहे ज़िंदगी जे पंध में, अव्हां खे असां कहिड़ी ॼाण ॾेई सघिया आहियूं
या असांजो हिन रेडियो जो हिन वेब टीवी जो कहिड़ो किरदारु ऐं कमाल रहियो आहे। इन बाबति कलम खणो या वीडियो या ऑडियो पैगाम वसीले असांखे आगाह ज़रूरु कयो। सचाई जे हिन सफ़र में असीं 10 अगस्त ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन वेब टीवी ऐं इन्हनि ॿिन्ही इदारनि जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी ऐं सिंध लाइ मुसलसिल जाखोड़ींदड़ साईं इमदाद ओढो जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। अव्हां असांजे हिन सफ़र खे कीअं महसूसु कयो आहे ऐं कीअं ॾिठो आहे? राति ॾींहुं जाखोड़ींदड़ साईं इमदाद ओढो बाबति तव्हीं छा ॼाणो था ऐं उन लाइ छा चवणु चाहींदो? जेकॾहिं अव्हीं ऑडियो वीडियो या लिखत जी सूरत में को पैगाम असांखे ॾियारे मोकिलींदो त असीं सालगिरह जे मौक़े ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जे नाले सां नशर कंदासीं। ऐं जेकॾहिं अव्हीं चाहियो था त पंहिंजी मदद पाण तहत हलंदड़ हिननि हेॾनि वॾनि इदारनि जी माली सहायता थिए त पोइ अव्हीं असांखे इश्तिहार ज़रूरु ॾियो। हाणे प्रोग्राम सोच वीचार में तजज़ियनि ऐं तबसरनि जो सिलसिलो अॻिते वधाईंदे नामियारी लेखिका डॉक्टर परवीन मूसा मेमण जे किताब जो तारुफ़ कराईंदा हलूं। नामियारी लेखिका डॉक्टर परवीन मूसा जो किताब मालूमात जो ख़ज़ानो छपजी मंज़रिआम ते अची वियो आहे। बालक अदब में मालूमात लाइ लिखियल हिन तहक़ीक़ी किताब मालूमात जो ख़ज़ानो में दीन दुनिया पाकिस्तान ऐं सिंध जी मालूमात शामिल आहे। उन सां गॾोगॾु सिंधी ॿोली ऐं अदब जी मालूमात पिणु ॾिनी वई आहे। मुख़्तसर तौरु ॾिनल मालूमात अहम तरीन इन करे बि आहे जो हिन जी मालूमात इम्तिहाननि में पिणु ॿारनि खे कमु ॾेई सघे थी। मिसाल तौरु हिन किताब में ॾिनल आहे त हिन दुनिया जी उमिरि जो अंदाज़ो 1.5 अरब सालनि खां वधीक आहे। सिज धरती खां 15 करोड़ किलोमीटर परे आहे। सिज गर्मी जे हवाले सां वॾो गिरह आहे त पखेड़ में मुश्तरी वधीक आहे। तुर्की दुनिया जो वाहिद मुल्क आहे जो 2 खंडनि एशिया ऐं यूरोप जे विच में आहे। अहिड़े क़िस्म जी मालूमात ऐं अहिड़े अंदाज़ में ॾिनल मालूमात ॿारनि लाइ रहनुमा साबित थी सघे थी। इन लाइ ॿारनि खे हीअ किताब ज़रूरु ख़रीद करणु खपे। ऐं हाणे प्रोग्राम में मंछर ढंढ जो जाइज़ो वठूं था। मुज़फ़र अली खोखर लिखे थो, एशिया जी वॾी ढंढ मंछर जी बहाली ख़्वाब बणियल आहे। एशिया जी मिठे पाणी जी वॾी कुदरती ढंढ मंछर जी बहाली जॾहिं ख़्वाब बणिजी वई आहे तॾहिं 3 ॾहाका गुज़रण बावजूदु मुहाण जो मुक़दर सणाव न थियो आहे। पीअण जे मिठे ऐं साफ़ पाणी सिहत तालीम समेत ॿियनि बुनियादी सहूलियतुनि जी अणहूंद सबबि मंछर ऐं भरपासे बुख ऐं बदहाली पंहिंजा देरा जमाए वरिता आहिनि। हज़ारनि जी तइदाद में मुहाणनि पेट जी बुख बुझाइण ख़ातिर लड़पलाण पिणु कई आहे। जाइज़े दौरान इहा ॻाल्हि साम्हूं आई आहे त सिंधु जे साॼे पासे सिंध ऐं बलूचिस्तान जे सिम वारो पाणी समुंड में छोड़ कराइण लाइ रथियल RBOD मनसूबो 30 सालनि खां मुकमल न थियण MNV ड्रेन ज़रिए ज़हरीले पाणी जे ढंढ में छोड़ ऐं मच्छर में सिंधु दरिया जो मिठो पाणी न छॾण सबबि मच्छरनि जी वाध वीज सख़्तु मुतासिर थी रही आहे, जंहिं करे मुहाणनि जे रोज़गार खे कापारी धक रसियो आहे। मंछर जे उरूज वारे वक़्त में मच्छरनि जा कई क़िस्म मिलंदा हुआ जेके हींअर नायाब बणिजी विया आहिनि। मंछर में मिठो पाणी न हुजण करे जिते पखियुनि जी आमद ऐं मच्छरनि जी अफ़ज़ाइश रिकॉर्ड घटिजी वई आहे उते बीह पबण लोढ़ पन बुराणी बेमाज़ी जो किस्सो बणिजी विया आहिनि। मक़ामी मुहाणा ॿुधाइनि था त छंडण यानी MNV ड्रेन ज़रिए मच्छर में ज़हरीलो ऐं गदिलो पाणी 90 वारे ॾहाके खां छॾियो पियो वञे, जंहिं मंछर जे मुआशी समाजी ज़िंदगी खे बर्बादु करे छॾियो आहे। RBOD मनसूबो बि सालनि खां लटकियल आहे। सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी सरकार मंछर ते को बि ध्यानु न पियो ॾियनि। असां वटि न पीअण जो पाणी आहे, न ई सिहत ऐं तालीम जी सहूलियत आहे। समूरा RO प्लांट ख़राब पियल आहिनि। असीं पीअण जे पाणी खे बि ख़रीद करण ते मजबूर आहियूं। सवें मुहाणा रोज़गार ख़ातिर मियांवाली पंजाब बलूचिस्तान ऐं
ज़ीरो पॉइंट ते मच्छी मारे गुज़र सफ़र कनि था। उन्हनि चयो त हिन वक़्तु मंछर में सिर्फ़ु 9 फुट पाणी मौजूदु आहे। डंड जा कप सुकल आहिनि। अड़ल टेल ज़रिए पाणी सिंधु में छॾण सबबि सॼो बीजारो दरिया में हलियो थो वञे। असीं मुतालबो करियूं था त मंछर में 12 खां 14 फुट 112 खां 114 RL ताईं पाणी रहणु ॾिनो वञे त जीअं मच्छी थिए ऐं मुहाणा रोज़गार करे सघनि। हुननि चयो त मंछर जी बहाली लाइ छंडण MNV ड्रेन मां ज़हरीलो पाणी उमाइण जो सिलसिलो बंदि करे सिंधु जो मिठो पाणी मंछर में छॾियो वञे। आबाशी खाते RBOD रिथा मुकमल करण तोड़े MNV ड्रेन जो छोड़ मंछर बजाए RBOD में करण बजाए मंछर जा बंद 31 फुट बुलंद करे अड़ल वाह जा 12 दरवाज़ा वधाए छॾिया। उनडस में वरितल जाइज़े मूजिबि साल 2022 जी बोड खां पोइ मंछर जे बंदनि खे वधीक बुलंद ऐं मज़बूत बणायो वियो। हाणे मंछर जे बंदनि जी सतह 128 खां 131 RL आहे, जॾहिं त बंदनि जी टाप जी वेकर 30 फुट आहे। होॾांहुं अड़ल हेड जा दरवाज़ा 2 मां वधाए 14 कया विया आहिनि। हर को दरवाज़ो 20 फुट जो आहे, जेको 4000 क्यूसिक पाणी ख़ारिज करण जी सलाहियत रखे थो। मंछर कंधी ते लॻल 60 खां मथे RO प्लांट बि ख़राबु बणिजी चुका आहिनि। मंछर ऐं भरपासे जा ॻोठाणा पैसनि ते पाणी वठण ते मजबूर आहिनि, जॾहिं त मंछर अंदरि पाणी ते तरंदड़ अनोखो ॻोठ उमिरि मलाह मौजूदु आहे। उहो ॻोठ 40 ॿेड़ियुनि ते मुश्तमिल आहे। हर ॿेड़ी हिकु घरु आहे। उहे घर पाणी में तरंदड़ आहिनि। खाइण पीअण रिध पचाव निंड करण समेत हर कमु उते ई कयो वञे थो। इन सिलसिले में तरंदड़ ॻोठ जे रहवासी मोहाणी शफ़ीमुंद मलाह ॿुधायो त उहो ॻोठ क़दीम ऐं तारीख़ी आहे, जेको ख़ुश्की ते न पर पाणी जी सतह ते आहे। हुन ॿुधायो त सीधो सामान ॿियूं ज़रूरत वारियूं शयूं वठण लाइ ख़ुश्की ते ईंदा आहियूं। असांजूं ॿेड़ियूं हर वक़्तु पाणी में हुजण करे दियाल ऐं चलगोज़े काठ मां ठाराईंदा आहियूं। हिकु ॿेड़ी सरासरी तौरु 10 साल बि हली वेंदी आहे। हिकु समाजी तनज़ीम ॻोठ मां मुतासिर थी समूरनि रहवासियुनि खे नयूं ॿेड़ियूं मुफ़्त में फ़राहम कयूं हुयूं। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन